टाउन कमेटी दौड़ जे मुलाज़िमनि पंहिंजे मुतालबनि जे मञता ऐं ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल ख़ातिर अॼु ॿिए ॾींहुं बि एहतिजाज जारी रखियो। मुलाज़िमनि स्टेशन चौक खां महबूब ख़ासख़ेली, हिना गुजराती ऐं ॿियनि जी अॻवानी में दौड़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन्हनि मुलाज़िमनि सां इंसाफ़ त न कयो, पर एसी दौड़ मन ईअं कयो जो 12 मुलाज़िम घुराए जेको आहे सो सफ़ाई जो मन कमु शुरू करे छॾियो आहे। असांजे 2-2 3 महीना पंहिंजी मर्ज़ी ते ॾियण, कोई पघार जो टाइम न आहे, को वक़्तु न आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी ते था ॾियनि। ऐं वाधी पघार हर साल जी नथी लॻे, 3-4 साल वाधी पघार न लॻी। हिननि जो हिकु त कचनि मुलाज़िमनि जे पघारनि जो मसइला आहिनि, कटौती जा मसइला आहिनि। सॼे शहर खे साफ़ सुथिरो रखी करे ही पंहिंजो पघार पोरियो घुरंदा आहिनि, उते हिननि खे धमकायो वञे थो। अफ़सोस जोॻो अमल आहे। यकीन करियो इहे आऊं कंहिंखे इहे ख़ुदा वटि आऊं वञनि थियूं। असां इन्हनि जेके बल्दिया जा जेके चङा मुड़ुस आहिनि, जेके बजटूं अचनि थियूं किरोड़े रुपया, ख़ुदारा उहे त ॿिया त वञी खाओ, पर हिननि ग़रीबनि जो जेको हक़ आहे पघार उहो त ॾियो तव्हां। ॿिए तरफ़ सिंध टीवी न्यूज़ सां असिस्टेंट कमिश्नर दौड़ अब्बास अली दायो सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पघारूं ॾियूं था, हर महीने जी पघार थिए थी पई। जेके 3-4 पका मुलाज़िम आहिनि उन्हनि जो जेको एहतिजाज आहे उहो हक़ी आहे, पर उनखे अलावा जेके कुझु माण्हू आहिनि उहे टोटली ब्लैकमेलर्स आहिनि ऐं उहे कंहिं बि सूरत में न असां वटि मुलाज़िम आहिनि, न ई जेको आहे असां वटि उहे सर्विसिस ॾियनि था पिया त असां उन्हनि खे काई सैलरी वग़ैरह ॾियूं। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली ब्रोई, सिंध टीवी न्यूज़ दौड़।